अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? उम्मीद ठीक हूंदो। अॼु अव्हांखे हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं असां ज़ार ज़िंदगी ड्रामे जी 4 एपिसोड में ॿुधाईंदा हलूं त वीडियो शुरू करण खां पहिरियां असांजी नंढड़ी गुज़ारिश आहे त अञा ताईं बि असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं वीडियो फुल ॾिसंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ज़ार ज़िंदगी ड्रामे जी 4 एपिसोड राति 8 बजे छो न आहे। तव्हांखे ॿुधायूं त ज़ार ज़िंदगी ड्रामे जी 4 एपिसोड कुझु मजबूरन सबबि ज़ार ज़िंदगी जी 4 एपिसोड न अची सघी ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तव्हांखे बारिश जी त ख़बर हूंदी। बारिश जे करे रिकॉर्डिंग रुकिजी वई आहे ऐं कुझु मजबूरन सबबि राति ज़ार ज़िंदगी जी 4 एपिसोड न अची सघी ऐं इन ड्रामे में तमामु सिंध जा नाले वारा अदाकार कमु करे चुका आहिनि ऐं तमामु बहितरीनु ड्रामो आहे। तमामु सिंध वासियुनि हिन ड्रामे खे पसंदि कयो आहे। ज़ार ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण जे लाइ सिर्फ़ु असांजे चैनल अयाज़ अहमद चाचड़ खे सब्सक्राइब कंदा।